मारस कयो कुछ दोस्तन जो वफ़द गॾिजी कुछ दोस्त गॾिजी अल्लाह जे नबी वटि आया। उन नबी वटि आया जेको नबी ज़बान के हरकत दे त फरमान ठहे, कदम खणी बी जाए त रखे त अल्लाह जो कुरान ठहे। हे दोस्त गॾिजी बतूल बाबे वटि आया। हिननि जो या रसूल अल्लाह अरब जा यहूदी असांखे जीअण नथा ॾियनि। ॻाल्हि सम्झ में अचे थी? साईं अरब जा यहूदी असांखे जीअण नथा ॾियनि। सरकार फरमायो छा था चवनि? चवंदा साईं हर टाइम असांखे हिकु ई तानो था हणनि जो मुस्तफ़ा जी मस्जिद जो मौज़न अहिड़ो आहे जंहिंजो तलफ़ुज़ ठीकु न आहे। शाबाश शाबाश। साईं असांखे हर टाइम हिकु ई तानो था हणनि, चवंदा मुस्तफ़ा जी मस्जिद जो मौज़न अहिड़ो आहे जंहिंजो तलफ़ुज़ ठीकु न आहे। यानी अशहद चवणो हूंदो आहे त असद चवंदो आहे। ऐं साईं तव्हां त ॼाणो था अज़ान में अशहद बार बार चवणो हूंदो आहे। लिहाज़ा सरकार तलफ़ुज़ हिन जो ठीकु न आहे। असां पाण में फ़ैसिलो करे आया आहियूं जो सुभाणे खां वठी अज़ान असां ॾींदासीं। शाबाश शाबाश। हाँ ठही समरी आया। साईं असां पाण में फ़ैसिलो करे आहियूं जो सुभाणे खां वठी अज़ान असां ॾींदासीं। हाणे हिकु सेकंड जी मां तव्हां आज़ादारनि खां इम्तिहान थो वठां, ॾिसां केतिरा मोमिन केतिरी तवजो में वेठा आहियो। हिननि जो चयो साईं सुभाणे खां वठी अज़ान असां ॾींदासीं। अल्लाह जे नबी हिननि जी ॻाल्हि ॿुधी। अल्लाह जे नबी पंहिंजे मौज़न जे पासे ॾिसी फरमायो बिलाल ॿुधे थो हे था चवनि। हाय 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 हैदरी हे था चवनि। सरकार फरमायो हे था चवनि सुभाणे खां वठी अज़ान असां ॾींदासीं। हाणे बीचांजे वारो ॻाल्हि मां करे वयुमि किन मोमिननि जे सिर तां ॻाल्हि गुज़री वई। बाबा अगर रसूल चवे हा तकदीरूं तब्दील न थियनि। सरकार फरमाए हे था चवनि सुभाणे खां वठी अज़ान असां ॾींदासीं। हाणे इन दर्द खे केरु सम्झे? अगर को ज़मींदार वेठो आहे त उहो न सम्झंदो, अगर को वापारी वेठो आहे त उहो बि न सम्झंदो। सम्झंदो उहो जेको मुलाज़िम हुजे, जेको मुलाज़िम बंदो हुजे ऐं उन जी नौकरी वञे खसिजी। जागो था हलाए न यार। हाय हाय। सम्झंदो उहो जेको मुलाज़िम बंदो। ॾिसो न ज़मींदार जो अगर फसल चङो न थिए न, उहो चवंदो मथे साल वधीक महिनत कंदुमि अल्लाह भलो कंदो। वापारीअ खे अगर कंहिं सौदे में नुक़सान पए, उहो चवंदो ॿियो को सौदो ईंदो त पोइ जी बि कसर निकिरी वेंदी, कढी वठंदो। मसलो चाचा उनजे ख़ातिर आहे जेको मुलाज़िम हुजे ऐं उनजी नौकरी वञे खसिजी। हाणे बिलाल जीअं जो पंहिंजे जॻह ते वेठो, पंहिंजी जॻह तां उथियो, पंहिंजो पाण खे चई नौकरी बि हुई साईं वटि। हाय 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 हाय। नौकरी बि हुई साईं वटि, हुई बि साईं जे घर जे वेझो। ॾिसो मुलाज़िम बंदो इन ॻाल्हि खे बि ज़्यादा अहमियत ॾींदो आहे जो नौकरी मुंहिंजी घर में आहे। नौकरी भी हुई साईं वटे, हुई भी साईं जे घर जे वेझो, हुई भी मदनी सरकार जे पेरन में। हाणे बिलाल समझो शायद मुंहिंजी नौकरी खसी वई। अल्लाह न करे अगर कंहिं बंदे जी नौकरी खसी वञे न, कोई डिसमिस थी वञे, कार ते वञे, पैदल वञे, साइकिल ते वञे, मोटरसाइकिल ते वञे, जहिड़े भी रंग में वञे, घबराइजी विया आहियो, जहिड़े भी रंग में वञे, ज़हन में उनखे हिक ही ॻाल्हि फिरंदी, कंहिंखां सिफारिश करायां, ॻाल्हायो त सही आहे, कंहिंखां ख़त लिखायां, कंहिंखां टेलीफोन करायां, जंहिंजी ॻाल्हि मुंहिंजे ऑफिसर ताईं पहुचंदी हुजे। इन इलाइक़े जा मौला इहो रब ॼाणे केतिरा आज़ादार सम्झंदा, केतिरा पोइते रहिजी वेंदा। बिलाल पंहिंजी जॻह तां उथियो, पंहिंजो पाण खे थो चए कहिड़े दर ते वञा, कहिड़े दर ते वञा, सिफारिश कंहिंखां करायां जंहिंजा लफ़्ज़ रसूल जे दिल ते असर कंदा हुजनि। इहे सोचींदो सोचींदो हिक मक़ाम ते बीठो, पंहिंजो पाण खे चई मदीने में बेशक महला 7 आहिनि, लेकिन हाशमी महले अब्दुल मनाफ जी घिटीअ में हिकु अहिड़ो घर बि आहे, अगर अर्श ते पर खसी वञनि त फर्श ते नवां पर वठी ॾींदा आहिनि। हाशमी महले अब्दुल मनाफ जी घिटीअ में हिकु अहिड़ो घर बि आहे, अर्श ते पर खसी वञनि त फर्श ते नवां पर वठी ॾींदा आहिनि। बिलाल पंहिंजो पाण खे चयो काॾे वञण जी ज़रूरत न थई, सिधो वञ बतूल जे दर ते, सिधो वञ सैयदा जे दरवाज़े ते। जनाब बिलाल सिधो आयो मखदूमा जे दर ते। हाणे हिते नज़रिया आहिनि ॿ। हिकु नज़रियो इहो आहे जॾहिं साइण जे दर ते आयो त अंदरां साइण पाण ॻाल्हायो आहे। यार घबराइजी विया आहियो।
बाबा अगर साइण पाण थी ॻाल्हाए त साइण बि अज़ीम माण्हुनि सां ॻाल्हायो आहे, साइण बि कंहिं आम माण्हुनि सां न आहे ॻाल्हायो। ये हदीस किस्सा जो रावी आहे जनाब जाबिर इब्न अब्दुल्लाह अंसारी, साइण तमामु वॾी हदीस रिवायत कई आहे। हिकु नज़रियो इहो आहे जो साइण पाण ॻाल्हायो आहे, अगरि साइण थी ॻाल्हाए त अॻिले जी अज़मत वधे थी। अलाए छा ॿुधंदा यार। ॿियो नज़रियो इहो आहे जॾहिं साइण जे दर ते आयो त अंदरां फिज़ा ॻाल्हायो आहे, इहो बि ठीकु आहे, तू घबराइजी वियो आहे। बाबा अगर फिजा थी ॻाल्हाए त जीअं जुमला अल्लाह जा हुजनि, बयान मुस्तफ़ा करे। हाय 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 हाय, ॿई नज़रिया ठीक आहिनि। दर ते आयो, दकल बाप कहीं दर खड़कायई, अंदरां बीबीअ पुछो केर, अंदरां हुसैन पाक मौला जी अम्मा पुछो केर, ॿाहिरां आवाज़ आयो साइण तुंहिंजे दर जो पुराणो नौकर, साइण तुंहिंजे दर जो हे पुराणो नौकर। मां इन करे तो चवां छो जो पुराणा नौकर सरदारनि खे प्यारा हूंदा आहिनि, पुराणा मुलाज़िम सरकार के प्यारा हूंदा जो उन्हनि जूं ख़िदमतूं वॾियूं हूंदियूं। चई साइण तुंहिंजे दर जो पुराणो नौकर। हाणे जेको अॻियों जुमिलो मां पढ़ण थो चाहियां, मां पंहिंजो अक़ीदो थो बयानु कयां। बिलाल ॾसियो न जो मां केरु आहियां, न नाम ॾसी न कमु ॾसई, बस फ़क़ति एतिरो चई साइण तुंहिंजे दर जो पुराणो नौकर। ॿी चांजी वारो बिलाल उहो आहे जंहिंखे पंहिंजे ज़िंदगीअ जूं पघारूं मिली चुकियूं आहिनि, जिंदगी भर जूं पघारूं खणी चुको आहे, जिंदगी भर जूं पेंशनियूं भी खणी चुको आहे। घबराइजी विया आहियो, जिंदगी भर जूं पघारूं, जिंदगी भर जूं पेंशनियूं भी खणी चुको आहे। दर खड़काई साइण जो, अंदरां बीबीअ पुछो केर, आवाज़ साइण तुंहिंजे दर जो पुराणो नौकर। अंदरां हुसैन जी अम्मा मुस्कुराए फरमायो चाचा बिलाल कीअं आयो आहे, चाचा बिलाल कीअं आयो आहे। चई साइण नौकरी खसजी वई, नौकरी साइण खसजी वई, मां डिसमिस थी वियुमि। बीबी फरमाए चाचा नौकरी, हाँ साइण नौकरी। बीबी फरमाए चाचा नौकरी जो खसजी वई, तू को कच्चो मुलाजिम आहे। हाय 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 दरे, हाँ नौकरी जो खसजी वई, तू को कच्चो मुलाजिम आहे। कच्चे मुलाजिम के चाचा जल्दी भजाईंदा आहिनि, पक्के मुलाजिम के कुछ वक्त लगंदो आहे। आवाज़ साइण नौकरी मुझे खसजी वई। हाणे जे मोमिन न ॻाल्हायो न, ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजो हां ॾुखंदो, जानी वाणी जे न ॻाल्हायो। आवाज़ बीबी नौकरी खसी वई। बीबी फरमाए चाचा नौकरी, हा साइण नौकरी। बीबी फरमाए चाचा नौकरी ईअं त ना आहे खसबी, चाचा तू को कच्चो न, तू पक्को मुलाजिम आहे। और चाचा याद रख तू कंहिं आम तरीक़े सां भर्ती ना है थियो, तो वारी नौकरीअ वारे फाइल ते मुंहिंजे बाबे जी मोहर लॻल आहे। सलामत रहो, आबाद रहो, आबाद रहो। तो वारी नौकरी वारे फाइल ते मुझे बाबे मोहम्मद जी मोहर लगल आ। बिलाल चो साइण तू भी सच्ची आ, लेकिन बीबी हकीकत या नौकरी मुझी खसी वई। बीबी फरमा नौकरी जे खसी वई। चाचा नौकरी ईअं त ना खसबी, नौकरी तने खसबी आ जने को दरखास्त ॾींदो आ। घबराइजी विया हां, दरखास्त में बीबी फरमा ईअं ना जो दरखास्त लिखी ॾिने अगले जी नौकरी वई न। बीबी फरमायो चाचा दरखास्त में कोई मौक़िफ़ अपनाइबो आ, जो सबब केड़ो आ, वजह केड़ी आ। आवाज़ चाचा पहिरीं ॻाल्हि त इहा ॿुधाए जो इहा दरखास्त ॾिनी कयां। अल्लाह जाने केतिरा मोमिन समझंदा। आवाज़ पहिरीं ॻाल्हि इहा ॿुधाए जो दरखास्त ॾिनी कयां। अगली ॻाल्हि इहा ॿुधाए जो दरखास्त में मौक़िफ़ केड़ो अपनायो अथनि, सबब केड़ो आहे, वजह केड़ी आहे। आवाज़ बीबी तुंहिंजे दर जी इज़त जो कसम आहे, दरखास्त उन्हनि ॾिनी आहे जेके तुंहिंजी अम्मा जे दस्तरखान जा बचल टुकड़ा मेड़े मेड़े खनी भरजी विया। हाय 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 दरी, सलामत रहो, आबाद रहो, आबाद रहो। दरखास्त उन्हनि ॾिनी आहे। आवाज़ अच्छा दरखास्त उन्हनि ॾिनी आहे। बीबी फरमा दरखास्त में मौक़िफ़ केड़ो अपनायो अथनि। आवाज़ मौक़िफ़ बीबी इहो अपनायो अथनि जो अज़ान वारो ओहदो वॾो आहे, हे बांग वारो ओहदो वॾो आहे, लिहाज़ा हे ओहदो अहिड़े माण्हू वटि न हुजे जंहिंजी ज़बान में लुक न थो हुजे, जंहिंजो तलफ़ुज़ ठीकु न हुजे। अशद चवणो हुजे त असद चवे। आवाज़ आयो चाचा वरी त चओ छा थो चए। आवाज़ बीबी ज़बान जी लुकन जे वजह जे करे हिन खां वधीक सियाणो सुलझल मजमू मां काॾा आणिया। आवाज़ बीबी ज़बान जे लुकन जे वजह जे करे ओदो मुखा खसियो वियो आहे। हुसैन जी अम्मा फरमायो चाचा ज़बान जी लुकन जे वजह जे करे अगर ओदा खसिया वञनि हा त अल्लाह मूसा खे तौरेत ही न ॾे हा। हाय 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 हाय, सलामत। आवाज़ बीबी तू भी सच्ची है, लेकिन हकीकत इहा है नौकरी मुझी खसी वई आहे। बीबी फरमा अच्छा चाचा हे जो हेडो वडो कम थी वियो आहे, हे तुंहिंजी नौकरी खसी वई आहे, ॿुधाए शहर जो माहौल कीअं आहे, ॿाहिरि शहर जो माहौल कीअं आहे। आवाज़ बीबी पहिरियां त हर कोई पंहिंजे कमनि में मसरूफ़ आहे।
हर कोई पंहिंजे कम। बीबी जॾहिं मुंह ते निगाह थी पइनि न हिक ॿिए खे ठूठियूं था हणनि, बीबी हिक ॿिए खे इशारा था कनि। बीबी फरमाए चाचा तू परेशान छो आहे? आवाज़ आहे बीबी एतिरे क़दुर ताईं नंढा नंढा ॿार बि मज़ाकूं था कनि, नंढा नंढा ॿार बि चवनि था सुभाणे अज़ान सुभाणे अज़ान सुभाणे अज़ान असां ॾींदासीं। बीबी फरमायो चाचा घबरायल छो आहे, परेशान छो आहे? बीबी परेशान इन करे आहियां बीबी जेके हिननि जा लफ़्ज़ आहिनि न सुभाणे सुभाणे सुभाणे, इहे लफ़्ज़ मुंहिंजे दिलि ते ॼणो खंजर ऐं तीर था थी हलनि। जंहिंखे ज़बान मालिक 5 ॿारनि 14 जे ज़िक्र में ॻाल्हाइण वास्ते ॾिनी आहे उहो सर खणी माॾे ॾिसे। आवाज़ आहे बीबी हिननि जा लफ़्ज़ मुंहिंजे दिलि ते खंजर ऐं तीर था थी हलनि। जॾहिं चवनि था न सुभाणे अज़ान असां ॾींदासीं, हुसैन जी अम्मा फरमाए चाचा कॾहिं अज़ान ॾींदा? आवाज़ आयो बीबी सुभाणे। बतूल फरमायो चाचा जे सुभाणे ई नथी त पोइ आबाद रहो आबाद रहो आबाद रहो सलामत रहो सलामत ऐ दरी यार। हां बतूल सैन फरमायो चाचा जे सुभाणे ई नथी त पोइ हाणे जुमलो अॻियां नियाज़ हुसैन इहो न खाई वञो। आवाज़ आयो सुभाणे जे नथी त पोइ जनाब बिलाल चयो सैन सुभाणे कीअं न थींदी, सुभाणे छो न थींदी? बीबी फरमाए इन करे न थींदी जो सुभाणे वारियूं वागूं बतूल तुंहिंजे हथ में थी। सुभाणे वारियूं वागूं बतूल तुंहिंजे हथ में थी। चाचा तूं चाहींदे त सुभाणे थींदी, तूं आए हाय हाय तूं चाहींदे त सुभाणे थींदी, तूं न चाहींदे त न थींदी। हाणे बीचां जी वारो एडी वडी जो गारंटी मिलेस त बाकी कोलो जागन पिया हे सुमी पयो, बाकी मखलूक जागे पई, बिलाल सुमी पियो मुतमइन थी। अगेन हालांकि चाचा गाल ॿुधो नौकरी वञे त माण्हू अॻे निंड ई न ईंदी आहे, महीनो महीनो उजाग हूंदो आहे, निंड ई न ईंदी आहे। हे मुतमइन थी सुतो आहे, बिलाल मुतमइन थी सुमी पियो ऐं हे वेचारा हिक ॿिए खे आज़ानूं पिया ॿुधाइनि, हिक ॿिए खे ईअं बांगू पिया ॿुधाइनि। ईअं राति गुज़रे पई 1 कलाक 2 3 4 5 6 रात उहे बीठी आहे, 7 7 8 9 10 11 12 रात उहे बीठी आहे। हाणे बुज़ुर्ग पढ़ंदा हा जो सुभाणे थियणी हुई 12 कलाकनि खां पोइ, 12 कलाकनि खां बाद जंहिंखे ॼमणो हो उहो ॼाओ न। हाय 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 दरी 12 कलाकनि बाद जंहिंखे ॼमणो हो उहो ॼाओ न, जंहिंखे मरणो हो उहो मोह न। ॼमण वारो ॼाओ न, मरण वारो मोह न। ईअं रात जो गुज़रे पई त हिक बंदे खे बुख वेड़े वई। आख़िर बुख बि त लॻणी आहे, सियारे जी रात आहे, बुख बि लॻणी आहे। हे वेचारो उथियो, घरवारी खे चई अल्लाह भलो करे, उथी मानी त पचाए। घरवारी मुंहं तां चादर हटाए थी, निभागा सुम्ही पो, अञा त अधु रात आहे। हाणे 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 वरी सुतो। हाणे सची ॿुधाए भला बुखा लॻे निंड ईंदी? बुख जो लॻे हे वेचारो ही सॼे खबे पासा पियो हणे, निंड अचेसि त करे न, हे पासा पियो हणे। या अचानक कननि ते आवाज़ आयो कंहिंजे दर खुलण जो, ॿाहिरि जो अची ॾिठई त ॿियो बंदो आहे, हुनजे पासे ॾिसी चए थो यार अॼु त सुम्ही सुम्ही थकिजी पिया आहियूं। हेतिरे टाइम में त सिज उभरी लही उभरी वरी लहण वारो हूंदो आहे। हे अॼु सिज काॾे वियो? जागो था सुम्ही पिया आहियो, मां त चिटे ॾींहं जो मजलिस आवाज़ अॼु सिज काॾे वियो? ॿियो बंदो निकितो, टियों चौथों, ईअं मखलूक ख़ुदा जी जमा थियल पूरो शहर ॿाहिरि आयो, हिक ॿिए जे पासे ॾिसी चवंदा यार सिज काॾे वियो? हे हेतिरो टाइम हे सिज उभरी लही उभरी वरी लहण वारो हूंदो, अॼु सिज काॾे वियो? हिक बंदे चयो बनू बकर वारो इहो सिज तव्हां ॾे त न आयो? चवंदा न न असां ॾे कोन्हे। बनू वेल वारो सिज तव्हां ॾे? चवंदा असां ॾे बि कोन्हे। ओ बनू उमैया वारो सिज तव्हां ॾे त न आहे पहुतो? चवंदा असां ॾे त उहे ऊंधे लॻी पई आहे। चवंदा यार सिज काॾे वियो? उन्हनि में हिकु बंदो चए थो भला ॿीहर सुम्ही ॾिसूं, मन उभरी पए। माण्हू चवंदा हया कर, 24 कलाक सुम्ही सुम्ही थकिजी पिया, ॿीहर निंड ईंदी? उन्हनि में हिकु सफ़ेद रीछ उन्हनि जे पासे ॾिसी चए थो ॻाल्हि ॿुधो, सिज खे न ॻोल्हियो, सिज खे ॻोल्हण फज़ूल आहे, हलो त हलूं था बतूल जे बाबे जे दर ते, साईं खां हली पुछूं न साईं सिज का? बीचां जी वारो यादि रखो बिलाल हो सैण जे दर जो सवाली, बिलाल हो बतूल सैण जे दर जो सवाली। हे सभु सवाली थी करे उन दर ते आ जाते मलाइक पिनंदा आहिनि।
जाते नबी रुकजी वेंदा आहिनि धकल बाप कनि दरवाज़ो खड़काइनि बतूल जो बाबो मुस्कुराईंदो ॿाहिरि निकितो सरकार जो ॾिठो घिटी सॼे बि फुल लॻी पई घिटी खॿे बि फुल लॻी पई ओ चौक ताईं माण्हू बीठा सरकार ॾिसी फरमायो 5 ॾह 15 त हर टाइम ईंदा आहियो 5 ॾह 15 त हर वेले ईंदा आहियो अॼु पूरो शहर जो आयो ख़ैर त आहे चवंदा हा साईं सिज खे था ॻोल्हींदा वतो साईं सिज खे था ॻोल्हियूं साईं हे त हेतिरे टाइम में सिज उभरी लही उभरी वरी लहण वारो हूंदो आहे ही सिज काॾे वियो आहे साईं हाणे त बुख बि पासा वरिता आहिनि ॿीहर घर वारियूं मानी बि नथियूं पचाए ॾियनि सुम्हूं था निंड बि नथी अचे साईं सिज खे था ॻोल्हींदा वतऊं रब ॼाणे केतिरा मोमिन हाज़िर आहिनि केतिरा पोइ ते रहिजी वेंदा बतूल जे बाबे फरमाए सिज खे न ॻोल्हियो छो जो सिज खे मुंहिंजे नौकर जे भरिसां निंड अची वई आहे सलामत सिज खे मुंहिंजे नौकर जे भरिसां निंड अची वई आहे चवंदा साईं पोइ हिन सिज खे केरु जाॻाईंदो सरकार फरमाए उहो ई जाॻाईंदो जेको गॾु सुम्हारे वेठो अथव चवंदा साईं कीअं कीअं सरकार फरमाए एतिराज़ कयो हुव जीअं हा एतिराज़ कयो हुव जीअं हाणे मिनतूं मञी कयोसि उअं सखियुनि जो मञण वारो आहे मञी वेंदो जवाब न ॾींदो सखियुनि जो मञण वारो जवाब हाणे ॻाल्हि हिते ख़तमु आहे वाइंड अप हे वाक़ियो तव्हांजे बच्चे खे यादि आहे शिया सुन्नी जे बच्चे खे वाक़ियो यादि आहे लेकिन हिन वाक़े मां हिन मक़ाम ते हर मकतब फ़िक्र जे बंदे ने वाक़े मां कोई न कोई दर्स पेश कयो आहे अॼु मां मजमे वास्ते उहो जुमिलो थो पेश कयां जेको मिलत जाफ़रिया जा आलम दीन ॾेई विया आहिनि बुज़ुर्ग पढ़ंदा हा नमाज़ वाजिब आहे अज़ान वाजिब न आहे बिलाल नमाज न हो पढ़ाईंदो बिलाल ॾींदो हो अज़ान बिलाल ॾींदो हो बांग बुज़ुर्ग पढ़ंदा हा पूरे शहर कोशिश कई असां मोहम्मद जी मस्जिद जो मौज़न ॿियो बणायूं लेकिन नाकाम रहा बुज़ुर्ग पढ़ंदा जेके मोहम्मद मुस्तफ़ा जी मस्जिद जो मौज़न ॿियो न बणाए सघिया पूरे दीन जो वारिस कीअं ॿियो बणाए सघंदा